مثل الجنة التي وعد المتقون تجري من تحتها الأنهار أكلها دائم وظلها تلك عقبى الذين اتقوا وعقبى الكافرين النار الذين آتيناهم الكتاب يفرحون بما أنزل إليك ومن الأحزاب من ينكر بعضه قل إنما أمرت أن أعبد الله ولا أشرك به إليه أدعو وإليه مآب أكذلك أنزلناه حكما عربيا ولئن اتبعت أهواءهم بعد ما جاءك من العلم ما لك من الله من ولي ولا واق ولقد أرسلنا رسلا من قبلك وجعلنا لهم أزواجا وذرية ما كان لرسول أن يأتي بآية إلا بإذن الله لكل أجل كتاب يمحو الله ما يشاء ويثبت عنده أم الكتاب إما نرينك بعض الذي نعدهم أو نتوفينك فإنما عليك البلاغ علينا الحساب أولم يروا أنا نأتي الأرض ننقصها من أطرافها الله يحكم لا معقب لحكمه وهو سريع الحساب وقد مكر الذين من قبلهم فلله المكر جميعا يعلم ما تكسب كل نفس قد يعلم الكفار لمن عقبى الدار فيقول الذين كفروا لست مرسلا قل كفى بالله شهيدا بيني وبينكم ومن عنده علم الكتاب अल्लाह ताला फरमायो आहे त जंहिं जन्नत जो वाइदो थियल आहे परहेज़गारनि सां उन जन्नत जे ख़तम थियण ऐं उन जे नेमतुनि जे उकरण जो को सुवाल ई कोन्हे। जॾहिं बि जंहिं वक़्तु उहे घुरंदा ॿिए हंधि अलाह ताला फरमाए थो ला मक़तूअ थियूं वला ममनू आहे न उकरी वेंदा मेवा न की उन खां जल पल हूंदी उहे बाग उहे मिल्कियतूं उहे मेवा सभु हिननि खे मिलंदा ऐं मिलंदा परहेज़गारनि खे। तक़वा चइबो आहे इक़ामतुल अदल अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर इंसाफ़ क़ाइमु करणु माण्हुनि खे चङाई चवणु ऐं उन्हनि खे बुछड़ाइनि खां रोकणु। जेके शख़्स इंसाफ़ जे पुठियां हूंदा बुराइनि खे झलींदा चङाइनि जी पारत कंदा अलाह ताला फरमाए थो त इहे मुतक़ी आहिनि पोइ इन्हनि जे लाइ जन्नत जो वाइदो आहे। ॿिए हंधि अलाह ताला फरमाए थो इन अलाह ला युख़लिफ़ुल मियाद अलाह पंहिंजे वाइदे खे न फेराईंदो आहे। वाइदो थियो पको वाइदो
तजरी में तहतल अनहार, उन जन्नत जे आबादीअ लाइ ऐं शादाबी ऐं ख़ुशि रूह ऐं ख़ुशनुमा बणाइण जे लाइ नहरूं वहंदियूं। मेवा उन जा हमेशह हूंदा, आराम उते हमेशह हूंदो, सायो पाछो राहत हमेशह हूंदी, कॾहिं तपश गर्मी तकलीफ़ काढ़ो न थींदो, छो त इहे हिकिड़े दुनिया जे सबबनि सां वास्तो रखनि था। सिज हूंदो, हुनजी गर्मी हूंदी, या ज़मीन जो काढ़ो निकिरंदो आहे अंदरां, उहो हूंदो। अलाह ताला फरमाए थो ला यारौन फ़ीहा शम्सन वला ज़महरीरा, इहे असबाब ई गर्मीअ जा ख़तम थियल हूंदा उते। सिज कोन हूंदो, सर्दी बर्फ़ कान हूंदी जंहिंमें माण्हू लाचार थी पवे। तिल्क उक़बल लज़ीन तक़ौ, फरमाए थो त इहा आहे आख़िरत ऐं बदिलो उन्हनि जो जेके अलाह खां ॾिना। रब तबारक व तआला सां शिरक खे छॾियऊं, कुफ़र खे छॾियऊं। कुफ़र आहे अलाह जो इनकार, अलाह जे क़ुर पाक जो इनकार। क़ुर पाक जी हिकिड़ी आयत जो को शख़्स इनकार कंदो उहो काफ़िर आहे। काबे जो इनकार, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत या हुन जे ख़ातमियत जो इनकार, इहो सैयदुल मुरसलीन ख़ातमुन नबीयीन आहे। इन खां बाद क़यामत ताईं कोई नबी न थींदो। इन मसइले में जेकॾहिं सुस्ती कयईं त पोइ उहो मुनकिर आहे, उहो काफ़िर आहे। छाकाणि त ख़तम नबूवत जो मसइलो सारे इस्लाम जो मसइलो आहे। नबूवत अॻे बि थी गुज़री आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि नबूवत मिली। फ़र्क़ु ही आहे त हिन खां बाद क़यामत ताईं कोई नबी न थींदो। एॾो मज़बूत आहे प्रोग्राम क़ुर पाक। ऐं अॻियनि नबियनि जे पुठियां ॿिया नबी ईंदा। इहो फ़र्क़ु आहे असांजे सरदार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿियनि नबियनि जे विच में। हाणे जेकॾहिं हिकिड़ो ख़ातमियत जो इनकार थो करे त ॼण इस्लाम जे मज़हब जे बदिलजी वण जो इक़रार थो करे। छो त मूसा अलैहिस्सलाम हुयो, हुन खां बाद ईसा अलैहिस्सलाम आयो। मूसा अलैहिस्सलाम खां अॻु में इब्राहिम अलैहिस्सलाम हुयो, नूह अलैहिस्सलाम हुयो। अहिड़े तरह सां नबी ईंदो वियो, प्रोग्राम बदिलबो वियो। उसूल सादा पर मसइला ॿिया। अहिड़ी तरह हज़रत ईसा अलैहिस्सलाम आयो त वरी हाणे ॿियो मज़हब थी पियो, केतिरियूं जुज़ियूं जुदा थी वयूं। हुन खां बाद सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो। हाणे जेकॾहिं नबी साईं खां बाद ॿियो नबी अचे त जी माना त इहो मज़हब रद। त ख़ातमियत जो जेको मसइलो आहे न, इन जो मतिलबु इहा त हिन खां बाद न दीन ठहंदो, न को मसइलो ॿियो नओं पैदा थींदो, न उसूल फुरूअ में को फ़र्क़ु पईंदो। इहो आहे मतिलबु। पोइ इन मामले में असांखे ॿ मज़हब वॾा ख़तरनाक नज़र आया, हिकिड़ो पुराणो ॿियो नओं। नओं मज़हब उहो हर वक़्तु नओं थींदो रहंदो पियो रहियो आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि नओं मज़हब थियो। असवद अनसी, ॿियो मुसैल मुकज़ा, हिननि पंहिंजो नओं मज़हब ठाहियो। उहे माण्हू बि विया त मज़हब बि रही विया, हुन सां जंग थी, जिहाद थियो। जीअं कुफर जी जंग थींदी आहे, इस्लाम वारा उन खे विढ़ंदा आहिनि, मात कंदा आहिनि। अहिड़ी तरह हुन खां बाद विच में ॿियनि फिक्रनि दावा कई आहे। तक़रीबन तारीख़ में 22 अहिड़ा शख़्स गुज़रिया आहिनि जिन नुबूवत जी दावा कई आहे, के मज़हब बणाया आहिनि, जिन जा कुझु न कुझु पोयां रहिजी विया। महमूद जौनपुरी हो हिकिड़ो, उन बि पंहिंजो मज़हब बणायो। ज़िगरी वग़ैरह वेठो उन्हनि सां वास्तो रखनि था, उन्हनि जो मज़हब आहे।
अहिड़ी तरह अंग्रेज़नि कोशिशि कई त इस्लाम में हिकिड़ो अहिड़ो कमु कजे जेको इस्लाम खे कंहिं हद ताईं बेक़दुर बणाए छॾे। इहा हिननि जी हिकिड़ी पुख़्ती ऐं नई साज़िश हुई जंहिंखे अॻे हिननि एतिरो इमदाद न करे सघियो हो, न अहिड़ी स्कीम हुई। इहो फ़ैसिलो हो त जेकॾहिं को नुबूवत जी दावा करे थो कंहिं ॿिए मुल्क में कंहिं ॿिए मज़हब जो आहे त उनखे मुस्लमान लेखिन ई कोन था। इन में इस्लाम खे हरज बि कोन थो थिए। अंग्रेज़नि जे मुल्क में को नुबूवत जी दावा करे, रूस जे मुल्क में नुबूवत जी दावा करे, चीन जापान में दावा करे, उन जो मुस्लमान ख़्यालु एतिरो कोन कंदा, न को मञी ॾसी। पोइ जे उन्हनि हुनखे न बि सम्झो उहे हूअं ई सियाणा आहिनि। उहो असांजे सईदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी अज़ीम शख़्सियत जे नुबूवत जा मुनकर आहिनि, सो अहिड़नि टोकनि खे कीअं मञीदा? उअं ई उते पंहिंजे मौत मरनि पिया अहिड़ा माण्हू थिया आहिनि, वाक़िया अहिड़ा बि तारीख़ में घणा। पोइ हिननि कोशिशि कई त मुस्लमाननि जे मुल्क में कोई हुकुम कजे। पोइ अंग्रेज़नि हिन असांजे मुल्क में इहो कमु कयो। इहा हरकत हुननि कई। हिकिड़े शख़्स हिननि सां साथ ॾिनो, उहो ख़ानदानी तरह अंग्रेज़नि जो वफ़ादार हुयो। उनखे कुझु तालीम तरबियत कुझु हे हो, अहिड़ा माण्हू पोयां लॻाए फिटी कयो जंहिं करे हुन नुबूवत जी दावा कई। उहो गुलाम कादियानी, हुनजो पीउ हो गुलाम मुर्तज़ा, उहो अंग्रेज़नि जो वफ़ादार हो वॾो। मुस्लमाननि जे मुक़ाबले में अंग्रेज़नि सां उहो मदद कंदो हो ऐं मुस्लमान कोठाईंदो हो। पोइ हिन जे हिन पुट में अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं नज़र आयूं जो हिकु सौदाई मिज़ाज जो माण्हू हुयो। हुनखे जेका ॻाल्हि चवंदा हुआ असां मञी वेंदो। आहिस्ते आहिस्ते हुन में अहिड़े क़िस्म जी तब्दीली अची रही जो हुन नुबूवत जी दावा कई। हुनखे अहिड़ा माण्हू लॻायूं कढ। पोइ हुनजी हिमत अफ़ज़ाई कयूं। हुन सिधो सो अहिड़ा शेर पए त ॿेटो हे हो ठाहिया ऐं दावा कयईं। जेको असुल मक़सदु हुयो अंग्रेज़नि जो, उहा दावा हुनजी वॾी ऐं उहा ई हुई। निमाज़ में बि बरक़रार रहियो, रोज़े में बि बरक़रार रहियो। निमाज़ रोज़ो असुली वाजिबी कमु आहे, आम कमु आहे, पर मसइलो हो जिहाद जो, जंहिं अंग्रेज़नि खे सवें वरे यको ते बाह पे कयो आहे। सलीबी जंगनि हुननि खे ख़तमु करे छॾियो हो। मरहूम सलाहुद्दीन अयूबी उन जूं जंगियूं, उन खां बाद जूं जंगियूं अंग्रेज़नि खे हुनखे थकाए ख़तमु करे छॾियो हो। पोइ हुननि कोशिशि कई त जिहाद जो मसइलो ख़तमु कजे, गॾु भिट कजे। ऐं इन जिहाद जे मसइले खे हुननि कापी कई आहे। अॻे इहो जिहाद जो मसइलो निकितल हुयो, उतां हिननि सम्झो त अहिड़ी हिकिड़ी क़ौम आहे जेका जिन वञा जिहाद निकितल आहे, उहा मुस्लमाननि सां विढ़े थी उहा क़ौम। तंहिं करे असां बि ॿी हिकिड़ी क़ौम कयूं त मथी पवूं। उतां हुननि इहा शइ कढी। हिन अची इहा दावा कई, अब दोस्तों छोड़ दो जिहाद का ख्याल, इस्लाम के लिए लड़ना है जुनून और मुहाल। इस्लाम जे लाइ लड़बो कोन, जिहाद छॾिजो, हाणे अमुनी अमुना। पोइ हुन अहिड़ा ऐलान बि कया। अंग्रेज़ इहो ज़मीन जो नूर आहे, मां आसमान जो नूर आहे, ॿाहिरि वक़्तु जा के बहरहाल अहिड़े क़िस्म जा घणा हूंदा। असुल मक़सदु इहो हुयो त नुबूवत जी दावा कराइजे मुस्लमाननि मझां ऐं उहो पाण खे मुस्लमान बि कोठाए, इनकार बि न करे। ऐं अहिड़े क़िस्म जूं तावीलूं ऐं हरकतूं क़ौम जे ॾाढो पेश कजनि जो थोरो घणो इल्मी मसइलनि में मुंझी पवनि माण्हू। अवाम खे इल्म बि कोन्हे एतिरो। जेके हुनखे रद्द कंदासीं मख़सूस क़िस्म जा माण्हू हूंदा। जॾहिं आम जहल आहे त मख़सूस क़िस्म जा माण्हू इहो थी पवंदो यक अनार सद बीमार। इस्पताल में 400 मरीज़ हुजनि, हिकिड़ो ॾाढ़ू अचे, हुननि 400 मरीज़नि जिगर जे हिकिड़ो ॾाढ़ू ॾिजे, कुझु न फ़ाइदो थींदो। ईअं हिकिड़े पासे ॾांहुं उलमा इकराम जी जेका तालीम हुई, उन में हुननि कोशिशि कई त आलिम घटि पैदा थियनि।
पंहिंजे वक़्त जे आलमनि हिंदुस्तान जे अंदरि जॾहिं त हिंदुस्तान सॼो मुल्क हो वॾो कमु कयो। हज़रत मौलाना मोहम्मद कासिम साहिब नानू त देवबंद जो मदरसो रखियो। उन में पाकिस्तान जे थियण ताईं 4 लख माण्हू पैदा थी चुका हुआ सॼी दुनिया में हिकिड़े मदरसे जा शागिर्द। हेॾी वॾी ख़िदमत कई अंग्रेज़नि सां विढ़िया ऐं हुननि जे तालीम जो मक़सदु सिर्फ़ु इहो त असां तालीम खे बुलंद करियूं, जिहाद जे नारे खे मज़बूत करियूं, छो त अंग्रेज़नि जी हुननि बददियानती महसूसु कई। वक़्तु बि गुज़रियो पोइ हिननि अहिड़ो हिकिड़ो माण्हू लधो जेको पाण खे मुस्लमान बि कोठाए, निमाज़ बि पढ़े, रोज़ा बि रखे ऐं सभु ॻाल्हियूं हे हो मुस्लमाननि वारो नमूनो, पर जिहाद जो इनकार। जिहाद जो इनकार हिकिड़ो मरकज़ी मसइलो थी पियो, जंहिं मरकज़ी मसइले खे हुननि अॻ में तजुर्बो कयो हो, पोइ हाणे ग़ुलामनि कादियानी खां जिहाद जो इनकार करायूं। पोइ अहिड़ी हिकिड़ी क़ौम पैदा थी। उहा क़ौम नौकरियुनि में उन्हनि खे वधायो वियो, फ़ौज में उन्हनि खे दर्जा ॾिना विया, एतिरे क़दुरु जो मथियों ऑफिसर तॾहिं पोइ उनखे कयो वञे जॾहिं को कादियानी जी औरत शादी करे। इहा वॾी हिकिड़ी तारीख़ आहे, ज़बरदस्त तारीख़ आहे। कादियानी खे फ़ौज में वधाईंदे 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 हाणे कादियानी आहे अक्सर फ़ौज में। थोरा कीअं माण्हू आहिनि मुस्लमान की मेजर रिजर या कीअं अहिड़े क़िस्म जा माण्हू, न त अक्सर कादियानी था। ऐं उहे जेके बि तरबियतूं हासिल कनि था सिर्फ़ु इन जे लाइ त मुस्लमाननि खे नुक़सानु पहुचाइनि, मुस्लमाननि सां विढ़नि, मुस्लमाननि ते हुकूमत कनि, अंग्रेज़नि जी औलाद मुस्लमाननि खे ग़ुलाम बणाई ऐं पाण खे मुस्लमान कोटनि। इहो मसइलो हिननि इन हद ताईं पहुचाए छॾी। यानी अंदरूनी तरह सां अहिड़ा माण्हू हिननि पैदा कया जेके मुजाहिद मुस्लमाननि खे इन फिक्र वारनि खे ग़ुलाम बणाए छॾनि। ऐं नौकिरी वरी हेॾा ॾिनऊं, उन नौकिरी में अहिड़े क़िस्म जी तहरीक, अहिड़े क़िस्म जो गुफ़्तगू, अहिड़े क़िस्म जो बहस बयान सभु ममनू आहे। इनखे सियासी ॻाल्हि करार न, जिहाद खे सियासी ॻाल्हि करार न वियो, ख़तम नूबत जे मसइले खे सियासी ॻाल्हि करार न वियो। इन खां अॻु में जेको निशान थी चुको हो त जिहाद ई हिकिड़ी क़ौम खे मुअत्तल ऐं बेकार बणाए थो ऐं सही मुस्लमाननि सां हमेशह बरसरे बेकार रहे थो, उहो शियो मज़हब। शियो मज़हब में हुननि जिहाद कढी फिटी कयो, जिहाद कोन्हे शियो मज़हब में। उन्हनि खे आसरो ॾेई छॾियऊं त झंडड़ो खोड़े वेठा रहो, जॾहिं इमाम आयो त उहो जिहाद कंदो, इंतज़ार में वेठा रहो, जिहाद हिननि बि ख़तमु कयो। हाणे जेको मुलाज़िम तबिको आहे तिन मज़हब जिहाद निकिरी वियो, शीए तबिके में बि जिहाद निकिरी वियो, कादियानी तबिके में जिहाद निकिरी वियो, बाक़ी बची वञे देवबंदी जमात, उहा जिहाद जो आवाज़ करे पई। ऐं जेके बिदअती हुआ सर सईद अहमद जे ज़माने में, ॿिया जेके बिदअती हुआ उन वक़्त जा, उन दौर जा माण्हू, उन्हनि बि जॾहिं हिन हिंदुस्तान जे लाइ दारुल हर्ब जी फतवा उलमाए देवबंद खे ॾिनी त कुझु असांजे मज़हब हुन ख़रीद कया। अहमद रज़ा ख़ान हुनजी बरख़लाफ़ी कई त हिन मुल्क खे दारुल हर्ब माना जंग जी जाइ, कुफर जी जाइ नथो चई सघिजे। असां हेतिरा मुस्लमान आहियूं, छो कुफर जी जाइ आहे? मुल्क हुकूमत अंग्रेज़नि जी, कानून बि उन्हनि जो, पर दारुल हर्ब न आहे। असांजो उलमा त फतवा ॾिनी। उन फतवा में हिकिड़ो असांजो आलिम, असांजे तरफ़ जो माण्हू, उहो बि उन में हलियो वियो, वेही वियो, फतवा उन बरख़लाफ़ ॾिनी। बहरहाल जेका बरेलवी जमात हुई, उन बरेलवी जमात बि हिन मुल्क खे दारुल हर्ब करार न ॾिनो। अंग्रेज़नि हुनजी पुठीअ ते हथ आहिनि, हुनखे ख़ुशि कयो, हुनजी सरपरस्ती थींदी रही अॼु ताईं इन जमात खे वधि में वधि रिआयतूं अंग्रेज़नि जे तरफ़ां या अंग्रेज़नि जे औलाद, हाणे असांजा हाकम अंग्रेज़नि जी औलाद आहिनि, उन्हनि जे तरफ़ां हुनखे रिआयतूं मिलनि थियूं। तव्हां गौर करियो, शियो जिहाद जे ख़िलाफ़ थी वियो, कादियानी जिहाद जे ख़िलाफ़ थी वियो, बरेलवी जिहाद जे ख़िलाफ़ थी वियो, बाक़ी रही उलमा देवबंदी जमात। उन्हनि असांजी सुठे में सुठी जमात हिकिड़ी तबलीग जी भली जमात हज़रत मौलाना मोहम्मद इलियास साहिब रहमतुल्लाह अलैह, उन मुस्लमाननि खे इब्तिदाई तालीम खां रूई शुनास कराइण जे लाइ 5-6 ॻाल्हियूं वठियूं त माण्हुनि में इहा ॻाल्हि करे त मस्जिद जे मुंहुं थिए
हो वियो मेवात ॾे, उते जो वियो त उन्हनि जा तोहर कोन थियल, कलमो कोन आयो ईंदड़, अहिड़े क़िस्म जा हिकिड़ा मुस्लमान आहे वीचारा, नाले जा मुस्लमान आहे, ॾिसी पोइ हुनखे ॾुख थियो त दुनिया जे कमनि में केतिरे क़दुरु मसरूफ़ थी विया आहिनि, जाहिल हिननि खे रखियो वियो आहे। इहो बि हिकिड़ो अंग्रेज़नि जो दौरु, पोइ हिन उहा तहरीक शुरू कई, जमात तबलीगी जी, वॾो कमु कई। पोइ उन जमात तबलीगी में एतिरी फराखी ऐं वुसअत हुई जो जेको बि बिस्तरो खणी हले थो हुनखे दाख़िल आहे। अंग्रेज़ ॾिठो त बाक़ी हाणे इहा जमात आहे, इन में बि कुझु कमु करियो। पोइ अहिड़ा माण्हू जेके रिटायर थींदा विया या जेके ऑफिसर हुजनि, असुली नौकिरियुनि वारा, जेकॾहिं के ग़लतियूं कनि, के गुनाह कनि, जमात तबलीगी में बिस्तरो खणनि त केस हुननि खे लही वञनि। ईअं रग़बत थी वई ॾाढी। अॼु ताईं मां वटि का बि इन क़िस्म जो त कहिड़ा ॾोही आहे, मुजरिम आहे, जमात तबलीगी जे करे हुन तो केस लही विया, वॾा वॾा राशी। पोइ अहिड़ा माण्हू बि असांजे इन जमात तबलीगी में लंघी आया। आहिस्ते आहिस्ते होरियां होरियां फेराईंदे फेराईंदे उन्हनि बि हाणे ख़तम रुगो जे मसइले खे सियासी मसइलो करार ॾिनो, जिहाद खे सियासी मसइलो करार ॾिनो। हाणे बाक़ी वञी बचा आहिनि इहे चंद 14 माण्हू जेके वीचारा जिहाद जे लाइ रेडियूं कंदा था वठनि। हाणे इन हिकु थोरनि माण्हुनि जे लाइ जंहिंसां एतिरियूं पार्टियूं मुखालिफ़ जो जिहाद जे लाइ, इस्लाम जे कानून लाइ जेकॾहिं को आलिम उथी लड़ंदा न त शीओ मदद न कंदो, राजानी मदद न कंदो, ऐं साहिब बरेली बि मदद न कंदो, जमात तबलीग वारो वोट न ॾींदो। बाक़ी वञी बचा हे 4-14 माण्हू इहे। हाणे इन्हनि ते एतबार पियो आहे। मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो आहे त मुंहिंजे उम्मत में जेकी अहिड़ी जमात हूंदी जेका हमेशह लड़ंदी रहंदी, लई अदालत आहे फ़तुह में उम्मती, मुंहिंजे उम्मत में जमात हूंदी जेका लड़ंदी लड़ंदी रहंदी, हमेशह ख़ैर ते हूंदा, बरकत ते हूंदा, तव्हांजो क़यामत काइम थी। हिकिड़ो बि इन्हनि मज़ा माण्हू हूंदो त अलाह ताला जी नज़र उन्हनि जे क़ल्ब ते आहे, उन्हनि सम्झनि त दुनिया खे अञा साह आहे, जो अलाह जो नालो वठनि था, सही फ़िक्र आहे। हिन वक़्त में इहा मां तव्हांजे ॾाढो हालात रखी आहे पंहिंजी मज़हबी जमातुनि जी, जेके असां मज़हब जे नालनि सां हलनि थियूं। हिते अलाह ताला थो फरमाए त जन्नत जो वाइदो आहे मुतक़िन सां, जेके ख़ुदा जो ख़ौफ़ रखनि, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां बची ऐं अलाह जे नाले खे बुलंद कनि, अम्र बिल मारूफ़ कनि, नही अनिल मुनकर कनि। हीअ आहे मसइलो। ऐं तव्हां इन खे वरी बि जाचे ॾिसो। मां अहिड़ी ॻाल्हि इहा कई आहे जो इन ॻाल्हि में माण्हू केतिरा बि सां इतफ़ाक़ न बि कनि, पर पोइ जाचे ॾिसंदा त खोटरे खोटरे हली महसूसु कंदा त इहे ॻाल्हियूं वाक़ई आहिनि। असां हेॾी सारी उमिरि में तजुर्बो करे करे ॾिसी 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 हिन ॻाल्हियुनि खे असांजे जमात खे मज़बूत करण जे लाइ जेके शयूं आहिनि से 2 आहिनि। हिकिड़ो तालीम बि जिहाद। जमात तबलीग में तव्हां ॾिसंदो त तालीम असुल कान्हे, सारे लखा माण्हू था गॾजनि, मदरसो हिकिड़ो बि कोन्हे। छा चइजे हिनखे? ॿियनि खे फिटी कयो, हाणे ॿियनि सां रास्तो न रहियो। पर पंहिंजी असांजी जमात तबलीगी में किथे तव्हां तबलीगी जमात जो मदरसो ॾेखारियो। उन्हनि वटि दीन सिर्फ़ु इहो आहे त उन्हनि ॿारनि खे अंग्रेजी बि सेखारिजे, नौकिरी बि वठी ॾिजनि, बिस्तरो खणाए तबलीग कराए जी बस इहा आहे। पोइ भली सारी दुनिया में घुमनि, तबलीग जो कमु सुठो आहे, हिनखे केरु थो ग़लति चवे, पर ए दफ़ो असुली बस। मां वटि मुंहिंजे मदरसे में तबलीगी जमात जा ग़लतीअ सां दाख़िल थियल छोकिरा कढराए विया, ग़लती सां दाख़िल थियल हुनजी अखी त पवंदी हुई मूंसां, हलायूं कुझु वक़्तु हलायूं, पर पोइ ॿियनि हुननि खे चयो त भाई इहो कमु न करियो, पोइ ॿार निकिरी विया। ज़ाती तजुर्बा आहिनि। हे क़ुर जीअं सिधो सो कंहिं माण्हू खे न अचे त पोइ हुनखे त फेराए कराए सघिबो न। इहा शइ बि असांखे ॾिसण में तालीम, दीन जी तालीम, ऐं दीन जी तालीम लाइ इंतिहाई दुश्मनी अंग्रेज़नि जी तव्हांखे ॿुधायां हिकिड़े अखर में। अयूब जे दौर में मर्दमशुमारी थी हुई, हर 10 साल ते थींदी, पोइ हिन कराई मर्दमशुमारी। अॻे त अलाए कीअं थींदी, असांखे त ख़बर न हुई एतिरी, न कोई न ख़्याल ई हुयो। अयूब जे दौर में बाक़ाइदे ज़ाब्ते सां मर्दमशुमारी थी, पोइ हिते आया मां वटि, हुननि जी टीम आई मर्दमशुमारी करणु, फार्म पिया भराइनि, मां वटि बि आया फार्म भराइण। पोइ अकाए बकाए पुछियो हुन कम जेके हुया माण्हू, दसियासीं एतिरा माण्हू आहिनि। जॾहिं तालीम जो खातो आयो त पुछियोसीं तव्हांजी तालीम कहिड़ी आहे? मां चयो मां वॾी आहियां, मदरसे में पढ़ाईंदो आहियां। ईअं न सही, इहा तालीम नथा चऊं, का अंग्रेजी का सिंधी। मां चयो छो? चई हिनखे तालीम अंग्रेज़नि करार न ॾिनो आहे, न को असांजे हुकूमत ई करार तालीम ॾिनो आहे। मां जहिड़े माण्हूअ खे मां चयोमांसि पोइ मूंखे त तालीम कान्हे। चईसि पोइ असां अनपढ़ जे खाते में तव्हांजो नालो लिखी छॾींदासीं, अंदाज़ करियो।
एॾी ॻाल्हि आहे न बा पोइ मां चयोमांसि पोइ अनपढ़ मिटी त न साईं ईअं न करियो महिरबानी करियो हाणे मां तव्हांखे अनपढ़ खाते में कीअं लिखां कानून इहो आहे असांजो भला तूं हाणे मन को ॿारहं को पहिरियों को प्राइमरी पढ़ियल हुजे हा प्राइमरी स्कूल में पढ़ियो हुउसि हूंदो हुजे चईसीं त तव्हांखे असां तालीम याफ़्तो लिखायूं वीचारो ड्रिजे बि पियो अदब बि करे पियो पोइ मूंखे तालीम याफ़्तो लिखी थी पढ़ियल आहे इहा 68 जी ॻाल्हि आहे 67-68 सो मुंहिंजो मतिलबु हिन मुंहिंजा इहा आहे त अंग्रेज़नि हेॾियूं दुश्मन कयूं आहिनि असां सां असांजे दीन सां तालीम ई करार न ॾियणो हा मां अलाह तबारक व ताला जे फज़ल खे बयानु कयां त मूंखे शक न आहे ऐं मां अलाह जी नेमत सम्झी चवां थो त मां वटि 72 आलिम मां वटि फारिग थिया आहिनि हिकिड़े माण्हू इन माण्हू खे जाहिल जे दर्जे में थो लिखी त हे पढ़ियल कुझु बि न आहे पर इल्म ई आहे न जमात तबलीगी तंहिं करे ॿार पंहिंजा न पढ़ाईंदी आहे छो त इल्म इहो न आहे जेको इल्म आहे उहो पढ़नि था नौकरियूं मिलनि थियूं सभु कुझु थिए थो ऐं असांजो अवाम बि ईअं ई इल्म खे नथो सम्झे इल्मु सम्झे त अचनि कोन थी करनि इहो हिकिड़ो चकर अंग्रेज़नि रखियो मां तारीख़ खे पढ़ियो आहे चङी तरह सां हिकिड़ो उन वक़्त जो फाज़िल ज़बरदस्त एतिरो उन्हनि खे तंग रखियो वियो जो मज़दूरी करण खां सवाइ मौलवी या पढ़ियल तबिके जा माण्हू या तालिब इल्म उन्हनि जे लाइ कुझु बि कोन्हे मज़दूरी कनि पोइ वक़्तु गुज़ारनि पिया वीचारा पर 4 रुपए जी नौकिरी 4 रुपया 4 रुपए जी नौकिरीअ लाइ हिकिड़े आलिम फाज़िल खे जेको मुंशी करे रखनि सो बि न कंहिं दफ़्तर में छो त हुनखे प्राइमरी तालीम कान्हे इहा तारीख़ मां हिंदुस्तान में अंग्रेज़नि इहो रवश मुस्लमान सां इहा रवश शुरू कई होॾो पोइ हिंदू पंहिंजी पढ़ंदा छो त मज़हबी सुवाल त हुननि वटि उहे कोन पढ़ंदा पंहिंजे दौर जी जेका हूंदी प्राइमरी तालीम हुननि जी या मथी तालीम मैट्रिक ते पढ़ंदा फाइनल ताईं पोइ हिंदू घणा अची विया ईअं वरी पोइ हिंदुनि जी सरपरस्ती मुस्लमाननि खे हासिल थी हिंदुनि जे हथ हेठि हुननि खे छॾी था विया पोइ मुस्लमाननि ॾिठो त अहिड़ी बुरी हालत थी आहे त अगरि कुझु हिननि जी कुझु गुज़ारो थो थिए पोइ सैयद अहमद साहब अलीगढ़ वारो उन कोशिशि कई त तालीम ॾियारजे पोइ हुयो फिर बि सम्झ मेंबर अंग्रेज़नि जो माण्हू हुओ पर कुझु मुल्की तरह सां उनजा 2 फ़ाइदा हुन पेश कया 2 फ़ाइदा दिलि में ॾिठा जंहिं मां हिकिड़े खे ज़ाहिर कई त बाबा नौकिरी मिलंदी माश थींदो ॿियो तंगी लही वेंदी असांजो हक़ आहे मुल्क आहे ऐं ॿिए पासे फिर मिसर जी ख़िदमत करणी हसि माण्हू हिन जो रुख जॾहिं ॿुड़ी वेंदो दीन खां त वरी हेॾे अची वेंदा तंहिं करे हुन फिर मिसर जी मेंबरी बि मल्हाई जो मुस्लमाननि खे अंग्रेज़ी तालीम में ऐं ॿियनि तालीमनि में हणी छॾी हेॾो निकिरी विया ऐं अहिड़ीअ तरह सां वरी हुन ॿी बि कोशिशि कई त अहिड़े क़िस्म जी तालीम ॾियारिजे पंहिंजनि माण्हुनि खे जंहिंमें कुझु अरबी बि हुजे इहे हिकिड़ियूं अहिड़ियूं हरकतूं थींदियूं आहिनि हुनजी हद न आहे अॼु ताईं थी पंहिंजे हिन ॻोठ जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां सिर्फ़ु पंहिंजे ॻोठ जी असांजे ॻोठ में हाफ़िज़ बि आहिनि अलहमदिल्ला आलिम बि आहिनि घणा पढ़िया आहिनि पर तेसीं ताईं उहे हाणे वॾा आहिनि जवान इलाह मां छा हाणे कोई छोकिरो पढ़ंदो हुजे तेसीं ताईं असां वटि पढ़िया जेसि ताईं अंग्रेजी स्कूल कोन हो असां वटि अंग्रेजी स्कूल थियो त उन ॾींहं खां वठी ॾाको अची वियो अरबी तालीम असांजे शहर जो माण्हू कोन पढ़ियो इलाह मां छा ॾिठो ईअं अहिड़ा छुड़िया के हुजनि पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि बसि हिकदमि स्कूल में फारिग थी वरी अंग्रेजी वरी हाणे त अंग्रेजी जो एॾो फज़ुल फैज़ थी वियो आहे जो हाणे अलाए केतिरी छोकिरियूं पढ़नि थियूं बाक़ाइदे हेॾियूं सारियूं जवानियूं अंग्रेजी अहिड़ी बुख अची वरितो आहे मुल्क खे अलाह ताला जन्नत जो वाइदो मुतक़िन सां हिन सां वाइदो कोन्हे जन्नत जो बसि मां हिकिड़ी तारीख़ ॿुधाई हिन जन्नत जे वाइदे ते उकुल दाइम मेवो आहे हुनजो हमेशह हे तव्हांजी दुनिया जा मेवा हमेशह कोन हलंदा तव्हां भले केतिरो बि कमायो केतिरो बि खाओ पर इहो तव्हांजो कोन हलंदो इहे तव्हांजूं डिग्रियूं बि कोन हलंदियूं तव्हांजी तालीमूं कोन हलंदियूं माण्हू जॾहिं वेंदो हलियो त कोन पुछंदुसि त तोखे डिग्री अथई को साहब आहे को छा आहे कुझु न पुछंदुसि तुंहिंजो दीन कहिड़ो आहे तुंहिंजो इस्लाम कहिड़ो आहे तूं हिनखे सुञाणे थो तुंहिंजो दस्तूर कहिड़ो आहे तुंहिंजी बरादर कहिड़ी आहे इहा किताब अलाह थो फरमाए त जेके गैर मज़हब जा माण्हू हुआ उन्हनि खे बि पंहिंजी तालीम हुई पंहिंजो किताब हुयो उन ते ख़ुशि आहे हिकिड़ा माण्हू उन ते ख़ुशि आहे ॿिया माण्हू उन्हनि में जेके सचा समझदार हुया
उहे तुंहिंजे हिन क़ुर जे मथां नाज़िल थियण ते बि ख़ुशि थिया जिन क़ुर ॿुधऊं हुया उहे बि अहल किताब उहे ॾाढो ख़ुशि थिया। अलाह ताला फरमायो त अॻियनि माण्हुनि जे तालीमात में बि तक़सीम थी पई। जॾहिं क़ुर आयो त किन इन क़ुर खे मञियो, छो त इन क़ुर पाक जे लाइ अॻियनि तालीमुनि में के बयान थियल हुया, क़ुर पाक जे लाइ बयान थियल हुया, पेशिंगुनि थियल हुयूं। ऐं उहे माण्हू हिते आयल हुया जेके 200 वरी हिजरत करे आया हुआ अॻे शाम जे मुल्क खां। हिकु आख़िर ते तौरात शरीफ़ में आयो त हिकिड़ो नबी पैदा थींदो जो उहो वॾी इज़त वारो हूंदो, ख़ातम हूंदो, मुजाहिद हूंदो, ज़ुल्म खे दफ़े कंदो। अहिड़े अहिड़े क़िस्म जूं सुहिणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं नबी रसूलुल्लाह आहिनि। उहे पंहिंजे किताब में ॾिसी जेके उतां जा जज़्बाती क़िस्म जा माण्हू हुआ, मज़हबी क़िस्म जा माण्हू हुआ, उन्हनि चयो त इन खे असां ॻोल्हियो जाचे ॾिसूं कॾहिं थींदो। उन्हनि खे कोन पोइ के निशानियूं नज़र आयूं उन तौरात शरीफ़ में। हुनखे निकिरण जी जाइ जेका हूंदी त फारान जे चोटियुनि खां निकिरंदो, जाचींदे ॻोल्हींदे मके मुकरम ते हुनखे फारान जबल महसूस आहे। ऐं वरी हुनजी जाइ हिजरत जीअं लॾे अचण जी जाइ अहिड़ो इलाइक़ो हूंदो जिते पथर ॻाढ़ो हूंदो, रस्ते में घणी गाॾियूं हूंदियूं, मुल्क में खिची उन्हनि पंहिंजा माण्हू शाम में कॾहिं मुल्क में रवाना कया। बहराइन जे पास हिकिड़ी इहा ॻाल्हि हुई। ॿियो वेझो इहो हिननि खे नज़र आयो, मके मुकरम वारे इलाइक़े खां निशाननि खां हे वेझो नज़र आयो, तंहिं करे सम्झो त मथां हिजरत जी जाइ इहा हुजे। हुननि जो अंदाज़ चङो, पोइ 3 कबीला वॾा वॾा उतां जा लॾे आया, बनू कैनका, बनू नज़ीर, बनू कुरैज़ा। हिननि जा उहे वॾा हुया, उहे लॾे आया। उन नाले ते इहे ॻोठ हिते बची विया यहूदियुनि में। मज़हबी माण्हू तव्हां सम्झो था त हुननि खे केॾो शौक़ु हो, पंहिंजा वतन छॾे हिते आया। 200 वरह खां पोइ हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिते नमूदार थिया, पीढ़ियूं 200 वरहनि में 10-12 पीढ़ियूं हली वञनि माण्हू। पर रिवायत बहाल तौरात शरीफ़ हुन वटि हुई, इल्म वारा बि हुया जेके तौरात पढ़ंदा, मदरसा हुननि खे हूंदा। इहा ॻाल्हि हुननि में हली पई। नेठि जॾहिं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त चओ पचो थी वई मुल्क में। होॾे मके मुकरम में बि ॻाल्हियूं उतां जी ॿुधऊं, वरी हिते हिजरत करे आया त पाण वेझा। इन्हनि में जाम 2 माण्हू मुस्लमान, हुननि जो अब्दुल्लाह बिन सलाम हिकिड़ो यहूदी आलिम हुयो। पोइ हिननि खे पंहिंजी तज़वीर आई वरितो, असांजो वॾो घोर इल्मी आहे। हीअ उम्मी क़ौम हुई, अनपढ़ क़ौम हुई, हिननि खे किताब मिलियो आहे, नबी मिलियो आहे, हाणे इहे असांजा सरदार थी पवंदा। इन बुनियाद ते हुननि इनकार कयो, हुन खूह अची वई पंहिंजी किबिर। पोइ दुश्मनी कयूं, पोइ अलाह ताला हुननि खे जंहिं जाइ ते पहुचायो। बहरहाल अलाह ताला इस्लाम खे त मिलो, दीन बुलंद थियो। हिते अलाह ताला फरमाए थो त हिकिड़ा माण्हू हुननि में चङा हुआ, वलदीन आतैनाहुमुल किताब, जिन खे असां किताब ॾिनो हो, उन्हनि मथां हिकिड़ा माण्हू ख़ुशि पिया थियनि जेकी तो ते नाज़िल थियो। मिनल अहज़ाब, ऐं कुझु ॿियूं जमातूं अहिड़ियूं उन्हनि जी हुयूं मयूं किरबाद हो जो कुझु इनकार पिया कनि। यहूदी, नसारा, अरब जा जाहिल, अहिड़े क़िस्म जा माण्हू जेके क़ुर ॿुधण खां नाख़ुशि हुया उहे बि हुया, पर जेके क़ुर ॿुधण जे मथां ख़ुशि थिया उहे बि थिया। पोइ जेके ख़ुशि थिया उहे आया, जेके नाख़ुशि थिया उहे परे रहिजी विया। हाणे अलाह ताला थो फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, तूं ॿुधाए कुल इन्नमा उमिरतु अन अअबुद अल्लाह, मूंखे हुकुम थियो आहे त मां पंहिंजे रब जी इबादत करियां, उन सां कंहिंखे शरीक न करियां। वयल अधु उन जे तरफ़ दावत ॾियां। वयल मां ओॾे मुंहिंजो आहे रहण जी जाइ, मर्ज मोटी वञण ओॾाए आया। तंहिं करे अलाह जा हुकुम ऐं उनजी रज़ा सारी दुनिया खे उनजी दावत ॾियां। ऐं मूंखे हिन ॻाल्हि जी ख़बर आहे त अंजाम मुंहिंजो उन जे हथ में आहे। तंहिं करे मां वरी बि पंहिंजे रब जे पासे रुजू थो करे, उहो मुंहिंजो अलाह फरमाए त असां इन क़ुर पाक खे हुकुम अरबी करे लाथोसीं।
لئن اتبعت أهواءهم بعد ما جاءك من العلم ما لك من الله من ولي ولا واق. अल्लाह ताला नबी साईं जन खे थो फरमाए, ए नबी, हीउ जेको मां तोखे हक़ ॾिनो आहे, बातिल खे ठुकराइण वारो, ऐं जेका तोखे मां दीन ॾिनो आहे, बेदीने खे बंदि करण वारो, जेका तालीम ॾिनी अथमि उहा जहालत खे मिटाइण वारी, हाणे जे इन्हनि क़ौमुनि जे असर हेठि अची ऐं कुझु नरम थी पवंदे न, हेॾो इल्मु तो वटि आयो आहे, हेॾो क़ुर आयो, हले नित बात हवा जेके तूं हिननि जो ताबे थींदे बाद मां जाक मिन इल्मु तो वटि इल्मु त पहुची चुको आहे क़ुर में, मालिक मिन अल्लाह उहो अलाह सां तो जेको तालुक न हूंदो, अलाह सां तोखे को हिमायती को बचाइण वारो बचाए बि न सघंदो. हाणे सां अंदाज़ करियो कंहिंखे थो फरमाए, सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त तूं रसूल आहे, ख़ातम नबीन आहे, पर जेकॾहिं तूं क़ुर जे तालीम खां मुंहुं मोड़ियो त तुंहिंजे बचाइण वारो बि कोई कोन हूंदो. हाणे ॿुधायो त असां मुस्लमाननि जिन क़ुर जी तालीम खां मुंहुं मोड़ियो आहे बचाइण वारो हूंदो, जॾहिं सरदार खे बचाइण वारो कोन्हे, जीअं थोरो मुंहुं थो मोड़े, असां केरु थींदा आहियूं. माण्हूअ खे माहौल तंग कंदो आहे, ॿार बच्चो तंग कंदो आहे, परेशानी थींदी आहे, इन में शक न आहे, सभु कॾहिं थींदी वञे, कॾहिं बुख, कॾहिं दुख, कॾहिं तकलीफ़, कॾहिं पंहिंजे सिर जी, कॾहिं बचनि जी तकलीफ़, कॾहिं ज़ालमनि जा ज़ुल्म, इहे सभु अचे माण्हू खे वठंदा आहिनि. इहो माहौल माण्हू खे अहिड़ो तंग कंदो आहे जो करे करे नरम थी पवंदो आहे. नरमी त पई तॾहिं अलाह ताला अॻ में त नबी साईं खे ॿुधायो त रुॻो इन्हनि जी ख़्वाहिश खे थोरो मञीजे न, त पोइ त अलाह सां तोखे कोई बचाए न सघंदो. भला साईं इहे मजबूरी जो अचे लॻनि. अलाह ताला त फरमायो वला नबलवनकुम बिशैइन मिनल ख़ौफ वल-जूइ वनक्सिन मिनल अमवाल वल-अनफुस वसमरात, बुख, तकलीफ़, औलाद जी मुसीबत, मेवनि फलनि जी मुसीबत, ॿियूं तकलीफ़ूं इहे तुंहिंजे मथां ईंदियूं. पोइ हाणे छा कजे, फरमाए थो त इहा ॻाल्हि मिसाली ॻाल्हि आहे, इहा ईअं न आहे त न ई आहे, थोरो मिसाल में रहा. उहे माण्हू पंहिंजो वक़्तु गुज़ारे विया आहिनि, तव्हां वक़्तु गुज़ारे विया मथां इन्हनि ॻाल्हियुनि जे करे कमज़ोर थियो. लक़द अरसलना रुसुलन मिन क़ब्लिक वजअलना लहुम अज़वाजन व ज़ुर्रिया. ए रसूल, असां तोखां अॻु में रसूल मोकिलिया आहिनि, उन्हनि खे ज़ालूं ॾिनीसीं, औलाद ॾिनीसीं, ॿार बच्चा ॾिनासीं. अमा कान रसूल न यातिय बिआयतिन इल्ला बिइज़्निल्लाह, पर को बि अहिड़ो रसूल कोन हो जो कंहिं बि निशानीअ खे, कंहिं बि हुकुम खे, कंहिं बि ॻाल्हि खे अलाह जे मोकल खां सवाइ पेश करे क़ौम जे आॾो जेका अलाह जे मोकल में न हुजे, ऐं पोइ क़ौम जे आॾो पंहिंजी हथरां ॻाल्हि ठाहे. कंहिं रसूल ईअं न कयो आहे. ॿारनि बचनि वारा हा, पंहिंजी इज़तुनि वारा हा, तकलीफ़नि वारा हा, रिआयत न कयूं, एॾियूं क़ुर्बानियूं ॾिनऊं जो अलाह तबारक व तआला जे दीन खे पहुचाइण में ॿिए पंहिंजे ख़ानदान जी बि रिआयत न कयूं. तंहिं करे नबीअ तूं इन्हनि जी ताबेदारी न कजांइ. अंदाज़ करियो त छा आहे. माण्हू चवंदा आहिनि छा कयोसीं, बचा छा खाईंदा असांजा, साईं असां हीअं न कंदासीं, असां बुख मरंदासीं. हाणे अंदाज़ करियो मुस्लमानी आहे या नबीअ जी में नुबुवत नथी रहे इन अंधी रिआयत ते. असांजो इस्लाम किथे रहंदो. लिकुल अजरन किताब, हर हिकु वाइदे जे लाइ वक़्तु मुक़ररु आहे. असां कमु कंदा रहंदासीं, तव्हां मथां सुस्त थींदा आहियो ऐं कमज़ोर थींदा आहियो. दुनिया जे जहान में गर्दशूं, चकर, मुसीबतूं ईंदियूं आहिनि. अलाह केतिरनि खे त्राहींदो आहे, वरी केतिरियूं बीठी हूंदियूं आहिनि. केतिरा मसइला ईंदा आहिनि, केतिरा ॾही वेंदा आहिनि, केतिरा इनकलाब ईंदा आहिनि, केतिरा ॾही वेंदा आहिनि. अलाह ताला वटि लोह महफ़ूज़ आहे, सभु ॻाल्हियूं उते लिखियल आहिनि. उहो टरंदो त कोन, उनजी मस बि सुकी वई आहे, उनमें चिपो बि कोन्हे, उनजा अखर चिटा आहिनि, साफ़. बाक़ी भला पोइ हे तकलीफ़ूं, मुसीबतूं तव्हांजे आॾो इहे ज़ाहिर आहिनि. साहिब कराम खे कहिड़ी तकलीफ़ूं पहुतियूं, मके मुकरम जी ज़िंदगी कहिड़ी बयानु कजे. उहे शख़्स जिन कलमो थे पढ़ियो, न इज़त घुरबी हुई उन्हनि खे, छो त इज़त मिले कान पई कलमे पढ़ण जे करे. न दौलत घुरबी, दौलत ॿिए पासे ॾेई चवंदा इहो कमु न कर. नबी साईं चवनि पिया त वधि में वधि औरत खपे त ॾियूं, दौलत खपे त ॾियूं,
बादशाह चए त तोखे बणायूं पर ला जो अखर छॾे रुॻो अलाह जो नालो वठि अलाह चओ भली तोसां ॿधंदा असां ला न कर न कर त पोइ बसि नबी साईं फरमायो त हिकिड़े हथ ते सिज ॿिए हथ ते चंड रखो त बि चवंदुसि बाबा बाबा हज़रत बिलाल खे हेॾी तकलीफ़ थी अचे मथां पथर सां रखंदुसि कोसा पथर विझंदुसि था मथां कीजी में रसोई विझी पुना वांगुरु घेलंदुसि था त इन मज़ा को हिकिड़ो शख़्स नबी साईं खे नथो अचे ॾोरा पोले त साईं हे ॾिसो असां तो त ईमान आंदा हुज़ूर अनवर सलाह खां हिकिड़ा माण्हू वठी विया कबाइली माण्हू रेल ज़कान वारा ऐं उसैया वारा असांखे माण्हू ॾियो तबलीग करे सघो नबी साईं 70 माण्हू हुननि खे ॾिनो कारी हाफ़िज़ आलिम उते गदारी कयो उते 8 माण्हू मारे विधो हिकिड़ो लंगड़ो हो उहो अलाए कीअं पासीरो थी जंग में हली वियो ॿियो हिकिड़ो उहो जेको पैगाम पहुचाइण आयो हिननि खे उहो बि निकिरी वियो हेॾे पोइ ते 8 माण्हू पोइ ते विहारिया 69 बाक़ी आहे वॾो बहिराणे सभिनी मारी थी हाणे इहे 70 माण्हू हिकिड़े घर जा हूंदा न भला 5 घरनि जा हुजनि माना 10 जा हुजनि माना 25 घरनि जा हुजनि पर उन्हनि वञा कहीं बि हिकिड़े शख़्स नबी साईं जन खे अची इहो ॾोरापो न ॾिनो त साईं असांजा माण्हू मोकिलियव मरी विया मां त जमा जेकबाद में तकरीर करियां तहरीक जो ज़मानो हुजे माण्हू गिरफ़्तारी पिया पेश कनि तकरीर कंदे हिकिड़ो माण्हू थींदी रहे कावड़ी जी मूंखे चई त तव्हां मौलुनि मां खां असांजे हमराहनि खे तकरीर करे जेल में जरायो मां चयो कहिड़े खे केतिरो जेल में जरायो असांजे फलाणे माण्हूअ खे हाणे 12 बजे पिया त बुख मरंदुसि मां विकार कयो मां ख़बर हुई मां चयो 12 बजे कोन था बुख मरंदुसि चई तो कीअं ख़बर पई मूंखे ख़बर आहे तूं मां को पुछजांइ अहिड़ो इंतज़ाम थियल आहे ईअं त पोइ छो था तव्हां ईअं माण्हुनि खे जेल में मोकिलियो मां न मोकिलियो त मां हुन खां पुछी अची मां मोकिलियो चई पोइ छो वियो आहे मां पुछियोसि छो वियो आहे तकरीर त मां हाणे बि करियां थो बीठो जेल जी तूं वञे थो चई मां छो वञा उहो छो वञे हा मां कंहिंखे हथ कोठी मोकिलियो जेल ॾे अंदाज़ो करियो माण्हुनि जे ॻाल्हाइण जो आख़िर जॾहिं माण्हुनि खे ॻाल्हाइण में बंदि कयो शर्मसार कयो तॾहिं ॻाल्हि छुटी न त वेहे न पई दड़को बड़को कोन्हनि मां बाक़ुल ॻाल्हि माण्हुनि खे करे पागल आहे छो थो ईअं करे पास में बहरहाल मां त गिर पई त नबी साईं जन जे कारनि आलमनि हाफ़िज़नि चीद चूंडियल माण्हुनि मुंहिंजा 8 69 माण्हू मरनि था मगर हिकिड़ो नबी साईं खे कोन थो अची चढ़ी थो सघे तव्हां हिननि खे मोकिलियो असांजा मरी विया उन्हनि जे इस्लाम असांजे इस्लाम में इहो फ़र्क़ु आहे कलमो त साॻियो आहे क़ुर बि साॻियो आहे रसूल बि साॻियो आहे काबो बि साॻियो आहे राति ॾींहं साॻिया आहिनि को फ़र्क़ु कोन थो अचे 24 कलाकनि जो राति ॾींहं 25 फ़सुलु कोन थियो आहे साईं हिन असांजे मुल्क में ॿिए हंधि हुजे त जुदा ॻाल्हि आहे हिते कोन्हे त मुंहिंजा अज़ीज़ो अहिड़ियूं ॻाल्हियूं नाज़ुक थी गुज़रियूं आहिनि असांजे इस्लाम में हारसे जी मां थी अचे उमार सां हुज़ूर सां किथे चई साईं मूं हारसे जो हारसो मुंहिंजो पुटु हो उनजी जाइ मुंहिंजे दिलि में तोखे मालूम हूंदी त केॾी आहे हिकिड़ो पुटु रहो नओ जान हो हा उमार थिया बाक़ी चई साईं पोइ उहो वियो आहे मरी हाणे ॿुधाए त जन्नत में वियो आहे की न जेकॾहिं कंदे न त पोइ ॾिसंदे मां अहिड़ियूं रेड़ियूं कंदुसि जो मूंखे को परचाए न सघंदो आहे हाणे छा ते पई रोए पुट जे मरण ते चयूंसि त उमार सां ॾाढी सादी आहे इहा न था सादी आहे ॾाढी जन्नत छा हो त जन्नत फिरदौस में जाते मां हुन सुते वियो आहे पोइ बसि बाक़ी ॾोरापो ॾियण आई आहे त इहो ॾियणु आई आहे ॾोरापो बि आहे पर इहो मां तव्हांखे सभु वाकियात ॿुधायां थो हेॾो हुनजा मेड़े से हालात ईंदा आहिनि अलाह ताला हिते फरमाइश नबी असां तोखे ॾेखारींदासीं तोसां वाइदा कया अथमि न सवाबु ॾेखारींदुसि इन्हनि जा मरण इन्हनि जूं शिकिस्तूं इन्हनि खे जहन्नम रसीद करणु इहे सभु मां ॾेखारींदुसि फरमायो मेराज जे राति जो वियुसि त ॾिठुमि त अमर बिन लुहई उते पियो जहन्नम में हेॾो हुसपेट वरी जो फाटो अथसि आंडरनि जो ढेर अॻियो पियो आहे
जहन्नम में फरमाए त मां वियुसि नबी जंहिंखे मेराज जे राति ॾेखारियो जन्नत जहन्नम जीअं ॿाहिरां ईंदा आहिनि न ऑफिसर पंहिंजो जेल ॾेखारिबो आहे न अलाह ताला ई जेल ॾेखारियोसि हाली हिन दुनिया जो पोइ फरमायो त उते ईअं पियो हुनजे चौधारी फिरे जीअं जानवर जे चौधारी गॾो फिरंदो आंडनि जे चौधारी पियो फिरे जेको अमर बिन रही अवल मन सही बि सवाइ बि जंहिं पीरनि जे नाले ते ढोर बासिया हा पहिरियों अरब जे अंदरि पीरनि जे नाले ते ढोर बासिया ईंदो आहे फलाणे पीर जे नाले ते फलाणे पुट जे नाले ते उज़ा लात मनात जे नाले ते पुत को अदा कयो फरमायो त इहो शख़्स हो जंहिं गैर जे नाले ते बासराई उन जो हाल इहो आहे जो पेट फाटल अथसि हेॾो ढेर आंडनि जो पियो आहे गॾा वांगुरु चकी वांगुरु पियो थो फिरे हुनजो न हाणे जेकॾहिं तव्हां चवंदव त पोइ पीर जे नाले ते बास न कयो चवंदा रिवा बि आहे अमर बिन लही जा के अञा ताईं मौजूदु आहे असां वटि अलाह ताला त बराबरि मां तोखे ॾेखारींदुसि इहे बेफ़रमान तोखे ॾेखारींदुसि मां जिन जा तोखे वाइदा कयासीं या यार न त वफ़ा न त तोखे कराईंदुसि वफ़ात उनखां बाद पोइ वरी इहो कमु हलंदो अहिड़ीअ तरह सां हर तहरीक वारे शख़्स खे अलाह तबारक दरवाज़ो ॾिनो आहे जॾहिं नबी खे फरमाए थो त तुंहिंजी तहरीक जा नतीजा कुझु तोखे ॾेखारींदुसि कुझु तोखां पोयनि खे ॾेखारींदुसि वरी उहे तहरीक जे नतीजनि खे ॾिसी वरी ताक़त वठंदा वरी कुझु हुननि खे कुझु अॼु ताईं तहरीक जा नतीजा हलिया था अचनि असांजे मुल्क हिन पाकिस्तान जे सदरनि जी हालत अॼु ताईं ॾिसो त कहिड़ी आहे इहा हालत असांखे ॾेखारी आहे अलाह ताला त फरमाए त ॾेखारींदासीं ईअं थींदो हर मुफ़्ती साहिब खे बि इहा फतवा हुई त तुंहिंजे मुखालफ़नि खे ॾेखारींदासीं मुंहिंजो वफ़ात करे वियो ज़िया जो इहो पोयों अंजाम थियो अलाह ताला तो फरमाए ऐं न त वफ़ा न त तोखे ॿारे वरी पोयों कमु कंदा रहंदासीं कुझु तोखे ॾेखारींदासीं कुझु कोई आयो संदेश अजीब ॻाल्हियूं आहिनि क़ुर शरीफ़ जूं बाक़ाइदे रिकॉर्ड आहे हिकिड़ो तस्वीर ते पियो थो हले पंहिंजे ते नवां अलाई कल बलाग तूं पहुचाए अलाई न हिसाब आलम यरवन्ना नातिल अर्द नंकुसहा मिन अतराबिहा वल्लाहु यहकुम ला मुअक़्क़िब लिहुक्मि व ज़रीउल हिसाब हे कोन था ॾिसनि असां कीअं था ज़मीन खे सोढ़ो कंदा अचूं कीअं था वेड़ींदा अचूं हे मुशरिक बेदीन अहिड़े क़िस्म जा माण्हू ज़रूरु सोढ़ा थींदा इन्हनि खे सोढ़ पवंदी आहे ॿिनि क़िस्मनि जी हिकिड़ी सोढ़ पवंदी आहे अफ़राद सां वॉल्यूम वधंदो आहे ऐं ॿी जेका सोढ़ पवंदी आहे ज़हनी सोढ़ असां खां अंग्रेज़नि खे एॾी वॾी आहे जो हिन वक़्त में अमेरिका ॾके थी मुस्लमाननि खां रूस होॾो टुटी वियो तंहिं करे रूस टुटो अमेरिका जो साह निकितो पियो आहे अलाह ताला तो फरमाए त हिनखे असां सोढ़ो कंदा ईंदासीं तूं परवाह न कर अलाह तो फ़ैसिलो करे उनजे हुकुम खे केरु आहे जो पोयों ताक़ुब करे जो निकिरे ऐं पोइ अचे उन सां विढ़े मुंहिंजे हुकुम सां केरु विढ़ंदो शरीर हिसाब अलाह ताला तुंहिंजे हिसाब ज़ब्ता قد مكر الذين من قبلهم فلله المكر جميعا असां सां घणा फिरेब पिया अचनि अलाह फरमाए थो क़ुर इस्लाम ऐं दीन जी तहरीक सां फरमाए थो मां सां ई धोखा कया अथनि अंदाज़ करे अलाह खे कहिड़ो इस्लाम प्यारो जेको इस्लाम सां हरकत करे गद्दारी करे दीन सां हरकत करे मसइले सां हरकत करे गद्दारी करे पोइ गद्दार हाणे तव्हांखे मां हेतिरा सारा ॿुधाए पई कयां हे सभु गद्दार आहिनि इस्लाम सां हरकत कनि था मकर कनि था अलाह ताला तो फरमाए त फलिल्लाह मकर जमीआ इन्हनि सभिनी जे मकर जो जवाबु मां वठां जेको बि जेकी कमाए थो उनखे असां ॼाणूं था काफ़रनि खे मुनकरनि खे ख़बर पवंदी त चङो घर कंहिंखे थो मिले केॾो खरा इहे मुनकर तोखे चवंदा तूं रसूल ई न आहे हाणे केरु हुजे पोइ जेकॾहिं कंहिंखे कंहिं चयो त तूं मलवी न आहे तूं फलाणो आहे तूं अहिड़ो आहे तूं बिछड़ो आहे रसूल खे चवंदा त मलवी कहिड़ी शइ इन में को कुझु बुरो भाइबो छा न सिध खे को चए त तूं सिध ई न आहे छो त हिन महिल तुंहिंजी उस की कान्हे आओ न आहे माण्हू कीअं ॿार उस ते वेठा आहिनि तूं त सिध ई न आहे ईअं ठीकु आहे नबी साईं फरमाइनि था अलाह तो फरमाए त हिकिड़ी ॻाल्हि कर अहिड़ो वक़्तु जॾहिं को दुनिया में दावा एॾी करे जंहिं दावा जो को नंढड़ो आहे तो ॻाल्हि वॾी थी वञे न पोइ हुनजो जवाबु कहिड़ो आहे पोइ हुनजे वात में भितो विझेसि बसि माना ॿियो जवाबु न ॾेसि
मुंहिंजो अलाह शाहिद, असांजे दीन जो अलाह शाहिद आहे। असां जेको हक़ बयानु कयूं था हुनजो अलाह शाहिद आहे। पोइ छा करे पोइ अंग्रेज़ ते शाहिदी ॾींदा, चीनी रूसी ते शाहिदी ॾींदा, या पंहिंजे मुल्क जा इहे मुशरिक ते शाहिदी ॾींदा। किताब हा जिन माण्हुनि खे क़ुर जी ख़बर आहे दुआ आहे त अलाह तबारक व तआला असांजो सचा शाहिद बणाए, पाण असांजो दीन ठाहे थो। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।